सेज हयाती। इहो सरदार साईं का ख़बर पई आहे न्याणीअ जी? सरदार साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे त बंगुल वारो छोकिरो साजिद तव्हांजी मदद छो कंदो? इहा ॻाल्हि सम्झ खां चढ़ियल आहे। मूंखे त लॻे थो पियो इहा हरकत सॼी इन जी हुई। भला कॾहिं घोड़ीअ मां गाबो ॼाओ, हाणे पोइ हे दुश्मन सजण कीअं थींदा? माई बसरा, तू मूंखे छा थी ॿुधाई? मां सत राजी सरदार आहियां, सतन राजन जो सरदार आहियां, सत राज तो हलाया, सब कुछ जाना थो मां, सब खबर थम। केर सिर्फ और सिर्फ मूंखे ॾेखारण जे लाइ बेदिलियो मुंहिंजी न्याणी खे ॻोल्हे पियो। मां सब समझा पियो, ॿार न आहियां, सरदार आहियां सतन राजन जो। मां चुप आहियां, सफ़ा चुप। पर सरदार साईं चुप बि एनी छो? इन्हीअ करे माई बसरा, इन्हीअ करे जो मुंहिंजी न्याणी, मुंहिंजो मासूम बच्चो उन्हनि दुश्मननि जे कब्ज़े में आहे, उन्हनि राकासनि जे कब्ज़े में आहे जिन मुंहिंजी न्याणीअ खे अगवा कयो आहे। उहे माण्हूअ खे मच्छर सम्झंदा आहिनि, मच्छर। मां चुप इन्हीअ करे आहियां, सिर्फ मुंहिंजी मासूम न्याणी मूं वटि पहुचे, ओए तूं माई बसरा ॾिसजांइ वेही त ही सरदार शाह ज़मान छा थो करे। छो त मां कोल जो सचो वाइदे जो पको माण्हू आहियां, जेको चवंदो आहियां उहो करे बि ॾेखारींदो आहियां। अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह ख़ैर कंदो। सरदार साईं तव्हां वेहो, आराम कयो त मां तव्हां जे लाइ चांहि खणी अचां। ॾाढा थकल था लॻो। ठीकु आहे, ठीकु आहे, चांहि ठाहे। हा। अरे रे किथे आहे शाह ज़मान? अॼु मूंखे ॿुधायो, अॼु मूंखे हुन सां हिकु हिकार करणी आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए। सरदार शाह ज़मान चयो। अरे ॻाल्हि ॿुध, बाबर साईं सत राजी सरदार आहे, तो वांगुरु मामूली माण्हू आहे। थध थी ॻाल्हि आहे, सत राजी हूंदो पंहिंजे घर में, असांखे छो तंग कयो अथई, छो असांखे बेज़ार कयो अथई? बंगुल, तुंहिंजो पुटु असां वटि पंहिंजो पाण आयो आहे, असां हुनखे मिंथ मेड़ करे हिते कोन विहारियो आहे जो तूं लुड़ थो करीं। कन खोले ॿुधो, मां तव्हांजे सरदार शाह ज़मान सां ॻाल्हाइण आयो आहियां। किथे आहे इहो सरदार शाह ज़मान? ॿुधायो मूंखे, किथे आहे इहो तव्हांजो सत राजी सरदार? बस बंगुल बस, सरदार साईं हवेली में आराम करे रहियो आहे। हींअर सरदार साईं आराम में आहे, तूं टर हितां, सुभाणे अचिजांइ। अरे हेॾे, मुंहिंजो पुटु मासूम आहे, तव्हां हुनखे बरगलाए पाण वटि विहारे छॾियो आहे। जे मुंहिंजे पुट जो वार बि विंगो थियो त वॾो गंद थींदव। अरे रे अजाई ये ॾाढो न आण, मां चवां थो इज़त सां हितां निकिरी वञ, न त अॼु तोसां अहिड़ो गंद थींदो जेको तो कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हूंदो। अड़े पंहिंजे पुट खे पाण वटि ॿधी छॾ, असांखे हुनजी का बि ज़रूरत न आहे। असां पंहिंजी न्याणीअ खे पाण ॻोल्हींदासीं, तूं हाणे हितां डर। मां साख ॾियण लाइ तयारु आहियां। सरदार जी न्याणी जी असांखे का बि ख़बर न आहे, असां हुनखे अगवा नाहे करायो, तव्हां हरू भरू ॿुधा ॾियारी हणो। तूं कोई एॾो ठाऊ को कोन्हे जो असां तोखां मदद वठंदासीं। हा बंगुल, ही सरदार शाह ज़मान जो बंगलो आहे, तुंहिंजी औताक न आहे जो एॾा वाका करे थो ॻाल्हाईं। बंगुल, मां चवां थो हितां डर, जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरी वियो न त हितां ज़िंदा वापसि कोन वेंदे। अरे हेॾे, मूंखे तव्हांजा बूथारा ॾिसणा ई न आहिनि। सरदार शाह ज़मान खे मुंहिंजो न्यापो ॾेई छॾियो त बंगुल खान आयो,
हल वञा थो अरे हलाणे हल बंगुल कान आयो साइणे मूं ॿुधो आहे तव्हां बि सरदार शाह ज़मान जे ॻोठ जा आहियो। बेबी असांजा वॾा शाह ज़मान जे ॻोठ रहंदा हुआ। साइणे सरदार शाह ज़मान जी धी अगवा थी वई आ। ॻोठ में इहे ॻाल्हियूं पियूं हलनि त छोकिरी पंहिंजे चाहींदड़ सां भॼी वई आ। पर साइणे खोफ खां केरु खुली नथो ॻाल्हाए। साइणे हाणे शींहं खे केरु चए त भला तुंहिंजे वात में धप आ। बेबी ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजां, इहो नामुमकिन आहे। सरदार साईं जो रत रुसवा नथो करे सघे ऐं रोशनी भॼी नथी सघे। इहा सरदार साईं खे बदनाम करण जी रिथ आ। बेबी ॾाढो थी ॻाल्हाई, मथे में सुर विझी छॾियो अथई। वञी कमकार जी कर, मूंखे चांहि पीअण ॾे। ठहियो साइणे मुंहिंजो छा, आऊं थी उॾरां। बिच्छू पराई न्याणी आ, पालकन में पलियल आहे। हुनजो हाल हिते हीणो थी वियो आहे। बिच्छू मां थी चए हुनखे अॼु जो अॼु पंहिंजे माइटनि ॾे मोकिल। भिराई सॼो मामलो तय थी वियो आहे। मां इन न्याणी खे अॼु माइटनि ॾे मोकिलींदुसि। छा चाचा अॼु मां पंहिंजे बाबा सां मिलंदसि? हा मां अॼु तोखे पंहिंजे बाबा ॾे मोकिलींदुसि। चाचा तव्हांजे पारां ही ॾिनल प्यार ऐं इज़त मां बाबा जे साम्हूं ज़रूर पेश कंदसि। मुंहिंजो बाबा वहां सां झेड़ो न कंदो। अम्मा इहा नसीब जी ॻाल्हि आहे। मां तोखे इज़त ऐं आबरू सां पंहिंजे घर मोकिलियां, इहो ई मूं लाइ काफ़ी आहे। असां सरदार लाइ कुझु बि न करे सघियासीं, कुझु बि न। जॾहिं त सरदार शाह ज़मान असांजी हर मुश्किल हर घड़ीअ में मदद कई आहे। ऐं असां सिर्फ़ हमदर्दी या ॿ जुमला, बस हमदर्दी या ॿ जुमला ॻाल्हाए पंहिंजो फर्ज़ पूरो कयोसीं। बहादुर खान तूं सही तो चईं, पर जिथे पूरे ज़िले जी पुलिस कम नाहे करे सघी, असां उते छा था करे सघूं? ऐं जिन माण्हुनि सरदार में हथ विधा आहिनि उहे के मामूली माण्हू कोन हूंदा। एहसान साईं, अव्हां जे ख्याल में ये माण्हू केरु था थी सघनि? मूंखे त इहा कमदार नबू या भंगुल जी हरकत थी लॻे, जे हिननि खां सवा को ॿियो हुजे हा न सरदार साईं खां पैसा वठे हा। इन जो मतलब त तव्हां शामिर खे कोन था सुञाणो? शामिर मूं वटि आयो, अॻ में मां शामिर खे कोन सुञाणींदो हुउसि, पर यार बहादुर शामिर त मूंखे मासूम लॻो। एहसान साईं, इहो शामिर वॾी खिट अथई। इहो उहो ई शख़्स आहे जंहिं सरदार साईं जे पुट खे मारायो, ऐं इहो ई उहो शख़्स आहे जंहिं मीरा में हथ विझण जी कोशिश कई। पर यार बहादुर हू ॾिसण में त मासूम थो अचे। तुंहिंजे ख्याल में सरदार साईं जे न्याणीअ खे शामिर अगवा करायो आहे? एहसान साईं, इहो मुंहिंजो ख्याल न, पर मूंखे पक आहे त सरदार साईं जी न्याणी जे अगवा में इन शामिर जो सिधी तरह या अणसिधी तरह हथ ज़रूर आहे। अच्छा, थी सघे थो। शामिर खे मां त घणो नथो सुञाणा, पर मां इन शामिर खे एतिरो सुञाणा थो जेतिरो मां पंहिंजे पुट खे। बहादुर ख़ैर ॾिसजे त छा थो थिए। चङो एहसान साईं, मां हाणे हलां थो, ॻोठ में बि ॾाढा कम अथव। सदाईं। हेलो हेलो जा सक्का, अञा ताईं तूं शामिर जी ज़मीन ते कब्ज़ो जमाए वेठो आहीं। उन ज़मीन जे करे पंहिंजो पुटु माराई, हाणे पंहिंजी धीउ थो माराई। अरे इहा ज़मीन कबर में खणी विझे छा? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। चुप कर। अॼु जो अॼु ज़मीन जा कागज़ ऐं ॿनी जो कब्ज़ो शामिर जे हवाले करे वञ, न त सुभाणे तुंहिंजी धीउ जो लाश तो खेॾींदुसि। मां ज़मीन ॾियण। हेलो
फोन ही बंद करे। साइणे जे नाराज न थी त हिक ॻाल्हि पुछां? हाँ पुछ। साइणे तुंहिंजो मासात जेको लोंग आ उहो जेल मां अञा आज़ाद छो न थियो आ? हाँ बेबी तू सही थी चई। पीर एहसान कोशिश में लॻो पियो आ ऐं लोंग जल्दी आज़ाद थी वेंदो। साइणे सुनवाई त थी वई न? हाँ सुनवाई थी वई आ। मां ऐं पीर एहसान कोर्ट में बयान ॾेई आया आहियूं। असां लोंग खे खून बश्क कयो आ, पोइ अलाए छो लोंग नथो आज़ाद थिए। साइणे हिक ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़े दफ़े मुंहिंजो मुड़ुसु बेगो बि ॿधिजी पियो, पर उनखे त पुलिस वारनि 3 ॾींहं ते छॾे ॾिनो। चयनि त सरकारी लाकअप माण्हुनि लाइ ठहिराइनि, गधनि लाइ न। कहिड़े ॾोह में बेगो ॿधिजी पियो? लानती आ, अंधे फ़कीर किस्ते मां पैसा खणी भॼी वियो। बेबी ये नंढा केस आहिनि, लोंग त खून कयो आ, उहो खून लोंग ते साबित थी वियो आ। साइणे ॾोह त ॾोह हूंदो आ, ॾोह खे त मापे ई न आहे सघिबो। थी सघे थो त उन अंधे फ़कीर जी कुल ई पूंजी इन किस्ते में हुजे जेका बेगो खणी भॼी वियो। हाँ बेबी तू सही थी चई। वॾी ज़ात रब जी आहे, पर इंसान त बराबर आहिनि न। हेलो सरदार सिंह मां साजिद खान थो ॻाल्हायां। हाँ हाँ साजिद ॾे ख़बर। सरदार सिंह मां हाणे रोशनी जो नंबर ट्रेस कयो आहे। हाँ हाँ मूं ॾे बि हिकिड़ी कॉल आई। सरदार साईं लोकेशन बराबर साॻी आहे, बस तव्हां देर न कयो, बस तव्हां रुगी अचण जी कयो, मां बि निकिरां थो। हाँ हाँ असां भी निकरूं पिया। हेलो हेलो सूबेदार सुखिया, मुंहिंजी नियाणी जिते अगवा थी न उन लोकेशन जी ख़बर पइजी वई आहे। हाँ मूंखे फोन हींअर आई। असां हाणे ओॾां वञी रहिया आहियूं। सरदार साहब इहा सुठी ॻाल्हि आहे। अवां रवाना थियो, मां बि पंहिंजी नफ़रीअ सां गॾु जल्दी हाज़िर थो थियां। जल्दी अचण जी कजांइ सुखिया, देर न कजांइ। सरदार साहब तव्हां बेफ़िक्र रहो, मां तव्हां खां अॻु में उन लोकेशन ते मौजूदु हूंदुसि। ठीकु आहे। हाशिम हिन भेरे उन्हनि कमीननि खे भॼण जो मौक़ो बि न ॾींदासीं। बाबला साईं, जेकॾहिं अॼु तव्हांजी न्याणी मिली वई न, पोइ पक सम्झो त इहो सॼो ड्रामो साजिद कयो आहे। उहो ई असां सां रांदि खेॾी रहियो आहे। हाशिम भाउ, मूंखे त लॻे थो त इहा सॼी चाल बंगुल जी आहे। दिलावर बस करण जो वक़्तु ई न आहे। हल ॾिसी कयो। अचो सरदार साईं। पाजी न्याड़ी में लख थोरा बजा मालिक, तू सरदार जो सरदार है, तू पालनहार है, मुझे बच्चों मुखे मिल रहा है। साजिदा मुखे तो माया उम्मीद नहीं तो मुझे जिगर जो टुकड़ो अगवा कराए, मुझे बच्चों
तू अगवा कराया? न बाबा। बाबा साईं, साजिद असांजो दुश्मन ना है, बल्कि असांजो हमदर्द आहे। तुझी आजादी में साजिद जो हथ आ? किथे तुझी अगवा में इन साजिद जो हथ त ना है? बाबा साईं, तव्हां चवंदा आहियो न त न्याणी सत क़ुरान हूंदी आहे। बाबा साईं, पोइ मां कूड़ छो ॻाल्हाईंदसि? बल्कि साजिद त असांजो मोहसिन थी करे मूंखे उन आज़ाद करायो आहे। साजिद, तो ने जेको मुझे मथा एहसान कयो आहे, मुझो बचड़ो मूंसां मिलायो थई, इहो एहसान मां तुझो जिंदगी भर न लाए सघंदुसि। तू इहो ॿुधाए, तो उहे केर आहिनि जिन बाबल साईं जी न्याणीअ खे अगवा कयो? साजिद, तू इहो कम करे सघी थो? असांखे त यार तुम या उम्मीद ई कान हुई। साईं दादा, मां सरदार साईं जी इज्जत जे लाइ ऐं सरदार साईं जो मान मथां करण जे लाइ पंहिंजी जान ते खेड़ी छा पंहिंजी जान गवाए सघां थो। सरदार साईं, तव्हां फिलहाल बंगले ते हलो, मां बचां थो। बक़ाया जेके ॻाल्हियूं आहिनि सभु कुझु मां उते तव्हांखे ॿुधायां थो। अमर मूंखे सुञातो अथई, मां बसरा आहियां, बसरा बसरा जहिड़ी कचे टेड़ी पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन में। रोशनी, मूंखे सुञातो अथई, मां पले खाने जी धीउ आहियां, मीरा। हा हा, मीरा आहीं न, सुञातो माई। ऐं मां ससवी, मीरा जी नंढी भेण। हा हा, मां तोखे सुञातो आहे। नंढे हूंदे पाण टई गॾु रांदि खेॾंदा हुआसीं। ठीक त आई न? खैर खैरियत सां आई? तबियत कीअं अथई? हा हा, तबियत ठीक आहे, बस थोरो थकिजी पई आहियां। माई बसरा, मां थकिजी पई आहियां, कमरे में थी हलां, तव्हां मूंखे पाणी पीआरियो। हा हा ठीकु आहे, तूं पाणी पी पोइ भली आराम कर। हा हा, खोड़ पाणी पीजा, खोड़। तव्हां हलो हलो त मां अचां थी। अम्मा, तव्हां वेहो त तव्हांखे बि चांहि ठाहे आणे ॾियां, पर पहिरियों जीजा खे पाणी पीआरे अचां। दोसन, ओ दोसन हेॾां अच। वारो कर, मिठाई खणी आ, सभिनी खे मिठाई खाराए। शाबाश, वारो कर, वारो कर। सरदार साईं, अव्हांखे मुबारक हुजे, ख़ैर सां अव्हांजी न्याणी मिली वई। ख़ैर मुबारक एहसान साईं, ख़ैर मुबारक। भला सरदार साईं, ख़ैर थी वियो न? माण्हू कहिड़ो आहे? तव्हां त उन्हनि खे सुञातो हूंदो न? रईस बहादुर खान, माण्हू शहर जा हुआ, हितां जा न हुआ। त पोइ शहर जा माण्हू शहमीर खे बनी ॾियण जो छो पिया चवनि? जॾहिं त शहमीर चए पियो त उन्हनि माण्हुनि सां हुनजो वास्तो ई न आहे। सरदार साईं, माण्हू लिकी कोन सघंदा, ख़बर पइजी वेंदी त माण्हू शमीर जा हुया या के ॿिए जा हुया। टंडन जी